अस्सलामुअलैकुम आउं उज़ैर अहमद पंहिंजे साथियुनि सां गॾु हिते बिश्कीक सिटी किर्गिस्तान जी बिश्कीक सिटी में असां स्टूडेंट आहियूं MBBS हिते कंदा आहियूं। असां सिंध सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि खां वास्तो रखूं था। आउं कराची खां आहियां। हिते जीअं त असां हिते 8 खां 10 हज़ार स्टूडेंट आहियूं, जंहिंमें 250 खां 300 असां सिंधी स्टूडेंट्स आहियूं। जीअं त हिते कोरोना वबा आहे जेका उहा पूरी दुनिया में मुख़्तलिफ़ मुल्कनि में उन इहो वायरस फैलिजी चुको आहे। उन ई वायरस हिन किर्गिस्तान में बि आहे, जंहिंजे करे हिते ॾींहं जो लॉकडाउन ऐं राति जो कर्फ्यू आहे, जंहिंजे करे असांजी ॿाहिरि दुकाननि ताईं कंहिं बि शइ ताईं रसाई न आहे। असांजा हिते पैसा ख़तमु थी विया आहिनि। असां लाइ हिते खाइण पीअण जो असां वटि हिते सामान न आहे। असांजी स्टडी हिते सही न पई हले। असांजा ॿिया बि मुख़्तलिफ़ मसइला आहिनि। असांजी पुरजोश अपील आहे CM सिंध ऐं PM इमरान ख़ान खां त असांजूं कुझु फ्लाइट्स रखियूं वञनि जीअं असां पंहिंजे मुल्क ताईं वापसि अची सघूं। महिरबानी। ऐं सिंध सूबे जे ज़िले नवाबशहर सां तालुक़ु रखां थो। असांखे हिते ॾाढा मसइला आहिनि कोरोना जे हिसाब सां। सिहत जे हिसाब सां सिहत लाइ हिते हिन मुल्क में का बि सहूलियत न आहे। ऐं जेको सो हिते असांखे वॾा मसइला आहिनि। असांजो राशन ख़तमु थियल आहे ऐं कर्फ्यू आहे, राति जो कर्फ्यू आहे, ॾींहं जो लॉकडाउन आहे, त असां ॿाहिरि नथा निकिरी सघूं ऐं पंहिंजो राशन कीअं वठूं, किथां वठूं, बिल्कुलु असांजो राशन ख़तमु थियल आहे। ऐं असां जेको सो ॿाहिरि निकिरूं था त हितां जी पुलिस असांखे पकिड़े थी ऐं जेको सो लैंग्वेज वग़ैरह जो इशू आहे थोरो घणो, त हुन हिसाब सां उहे असांखां उहे असांजी चालान था कनि ऐं जेको सो रिश्वत था वठनि डॉलरनि में। ऐं असां जेको सो किथां आणियूं? असां ATM हिते ATM मशीनूं बिल्कुलु बंदि आहिनि। जीअं त WHO इहा हलाए छॾियो आहे त सॼे पूरी दुनिया में जेके बि क्लासिस आहिनि ऑनलाइन हलंदा सेप्टेंबर ताईं। त उन हिसाब सां असांजा बि ऑनलाइन क्लासिस हलंदा, पर सही तरीक़े सां नथा हलनि जीअं हलणु खपनि। असांजी स्टडी बिल्कुलु कमज़ोर थी वई आहे, सही नथी हले। ऐं ॿियो त असांजी एम्बेसी असां सां राब्तो कयो आहे, असांजा क्लासिस हलाइण जी कोशिशि बि कई आहे। ऐं ॿियो त एम्बेसी असांखे इहो बि फॉर्म बि फिल कराया आहिनि त केतिरा स्टूडेंट आहिनि हिते, कीअं आहिनि, असांजी सॼी डिटेल बि उन्हनि वरिती आहे। पर इहो उन्हनि वटां असां वटि का बि अहिड़ी का ॻाल्हि न आहे आई त हुननि खे फ्लाइट्स रखियूं वञनि या अहिड़ो कुझु बि न थियो आहे। त असां लाइ बराए महिरबानी कुझु फ्लाइट्स रखियूं वञनि जीअं असां पंहिंजे मुल्क ताईं वापसि अची सघूं। बराए महिरबानी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।